रंगीअ जा रंग क़ादिर जी कुदरत। अस्सलाम वालेकुम। आउं डॉक्टर सईद अहमद शेख आहियां ऐं आउं कमर में 1971 में ॼाउसि। मुंहिंजो वालिद साहिबु हिते प्रोफेसर हो चुका, मोहम्मद रमज़ान शेख। बाबा साईं हिते डिग्री कॉलेज में प्रोफेसर रहियो। उन खां पोइ बाबा साईं कमर में प्रिंसिपल थी करे रिटायर थियो। मुंहिंजी जेका अर्ली तालीम जेका आहे उहा मैट्रिक ताईं त कमर में ई थी। प्राइमरी कमर स्कूल में पढ़ियुसि 5 दर्जे ताईं। उन खां पोइ 6 खां 10 ताईं कमर स्कूल में पढ़ियुसि ऐं उन खां पोइ आउं डिग्री कॉलेज लारकाणे वियुसि, जिते आउं प्री मेडिकल में पंहिंजी इंटर पास कई ऐं उतां इंटर खां पोइ आउं सखर बोर्ड मां पोथीन खणी करे सेकेंड पोथीन खणी करे मां कराची डाउ कॉलेज में जेको MBBS करण जे लाइ वियुसि। उतां मां पंहिंजो MBBS जो कोर्स पूरो कयो, पर MBBS करण खां पोइ वरी मां पंहिंजो माइंड चेंज कयो ऐं आउं CSS में रागिब थियुसि। पोइ आउं CS जी तयारी कई पंहिंजे हाउस जॉब करण खां पोइ 2000 में पंहिंजी मां CSS पास कयमि, पर उते मूंखे को ग्रुप न मिली सघियो। उन खां पोइ 2003 में मां वरी PCS पास कयमि। उते मूंखे एक्साइज़ एंड टैक्स डिपार्टमेंट जॉब मिलियो, पर उते मां पाण खे एडजस्ट न करे सघियुसि ऐं मां उहो छॾे करे पंहिंजी डॉक्टरी जी फील्ड वापसि मोकियुसि। मुंहिंजी पहिरीं पोस्टिंग जेको आहे डॉक्टरी वारी फील्ड जी कमर में हुई। तॾहिं असांजो MS साहिबु साईं रशीद तुनियो साहिबु हुयो। उन खां पोइ आउं लारकाणे पंहिंजी ट्रांसफ़र कराए वियुसि कार्डियोलॉजी डिपार्टमेंट में। उतां आउं पंहिंजे डिप कार्ड करण लाइ हैदराबाद वियुसि ऐं उतां आउं जॾहिं वियुसि त पंहिंजी एंटी टेस्ट में सिंध में फर्स्ट पोज़ीशन खणी वियुसि ऐं 2006 में होॾे वियुसि। 2008 में मां डिप कार्ड करे मोटी आयुसि ऐं लारकाणे में पंहिंजो कार्डियोलॉजिस्ट तौरु अपॉइंट थियुसि ऐं उते पंहिंजी ख़िदमतूं सराहण में लॻुसि। ऐं उन खां पोइ आउं पंहिंजी जेको आहे न पहिरीं क्लिनिक पंहिंजे कोठ कमर अली खान में खोली, जिते आउं सिर्फ़ु कमर जा दिलि जा मरीज़ चेक कंदो आहियां। हर आचर जी कमर ईंदो आहियां ऐं हिन वक़्तु मां उन सिलसिले ॻाल्हाईंदो पियो अचां पियो। ऐं मां पंहिंजी जेका लारकाणे में क्लिनिक हलाईंदो आहियां पंहिंजी कार्डियोलॉजी डिपार्टमेंट जे हवाले सां, पर डिप कार्ड खां पोइ आउं वरी पंहिंजी MD कार्डियोलॉजी करण जे लाइ वियुसि ऐं मां हाणे बि MD कार्डियोलॉजी करे मोटियो आहियां ऐं हाणे मां लारकाणे में कार्डियोलॉजी OPD जो इंचार्ज आहियां, जेका सिविल अस्पताल या चांदका मेडिकल कॉलेज में आहे जेका। ऐं काफ़ी इन दौरान हेठायूं मथायूं ॾिठियूंसीं, ज़िंदगी में काफ़ी लाहे चढ़ आया, पर उन सभिनी जे बावजूदि जेको आहे कॾहिं क़ीमत न हारीसीं ऐं आख़िरकार पंहिंजी जेको मुसलसिल जेको आहे स्ट्रगल सां पंहिंजी जे मंज़िल ते पहुतासीं। हींअर आउं हुते कार्डियोलॉजिस्ट आहियां 19 ग्रेड में ऐं कार्डियोलॉजी OPD जो इंचार्ज आहियां। ज़िंदगी जेका स्मूथली हली रही आहे, उन में हर वक़्तु जेको आहे चङायूं जेको आहे न हूंदियूं, कुझु हुन में ॾुखियायूं बि ईंदियूं आहिनि, पर ॾुखियाई में आख़िरकार मोह ॾियणो आहे ऐं उहो मोह ॾेई हली रहिया आहियूं, ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। ॻाल्हि जेका तव्हांखे मां पंहिंजे शोबे जे हवाले सां ॿुधायां त माण्हू खे पाण खां मथे न ॾिसणु खपे, पाण खां हेठि ॾिसणु खपे ऐं फोकस जेको हुजे न माना उहो ख़ुशगवार ज़िंदगी ते हुजे, न कि एसिड्स कलेक्ट करण ते हुजे। एसिड जी माना जेके असां सां जेके हुन ते फोकस न हुजे। फोकस हुजे तव्हां ज़िंदगी में ख़ुशि आहे या न आहे। काफ़ी अहिड़ा माण्हू जेके तमामु घणी दौलत आहे पर ज़िंदगी में ख़ुशि कोन आहिनि, त असली जेको फोकस आहे उहो ज़िंदगी में ख़ुशी हासिलु करण ते हुअणु खपे, न कि मटीरियल एसिड ते हुअणु खपे। हा, बाक़ी मां दिलि जो डॉक्टर आहियां, तव्हांखे सलाह ॾींदुसि जेको आहे त दिलि खे ख़ुशि रखण जे लाइ जेको आहे, जीअं दिलि जेको आहे न मतिलबु त जिस्म जो हिकिड़ो सदर हिसो आहे, दिलि ख़ुशि त पूरो जिस्म ख़ुशि। त उनखे ख़ुशि रखण जो तव्हांखे मां मुफ़्त में हिकिड़ो मतिलबु मशवरो ॾींदुसि त पंहिंजो पाण खे पंहिंजी वॉक वधायो, पंहिंजो घुमो फिरो घणो, वेह पंहिंजी खोटायो। जेको आहे तव्हां घणो घुमंदव, पंहिंजो BP कंट्रोल रहंदो, पंहिंजो कोलेस्ट्रॉल कंट्रोल रहंदो, तव्हांखे दिलि जी बीमारी कोन थींदी, तव्हांखे दिलि जो अटैक कोन थींदो, तव्हां ईअं ई ख़ुशि रहंदव। इहो मतिलबु मशवरो आहे मुफ़्त में जेको आहे बग़ैर कुझु जेको आहे खपाइण जो मशवरो आहे तव्हांखे। त घुमंदा फिरंदा रहो, वॉक कंदा रहो, जेको आहे दिलि जूं तकलीफ़ूं ईअं त पुटाए सघो था पिया। घुमंदव घणो, पंहिंजो BP कंट्रोल रहंदो, तव्हांखे अटैक घटि थींदो, जेको तव्हांजी चर्बी घटि रहंदी ब्लड में, जेको आहे तव्हां दिलि जा मरीज़ कोन थींदा। ऐं दिलि ख़ुशि आहे त तव्हांजो पूरो जिस्म ख़ुशि आहे, छाकाणि दिलि उहो जेको जिस्म खे जेको आहे गवर्न थो करे, जेको जिस्म खे पूरे हलाए थो। मुंहिंजो ॾिसो न हिकिड़ो फैमिली बैकग्राउंड जेको आहे उहो तालीमी फैमिली बैकग्राउंड आहे। मुंहिंजो वालिद साहिबु पाण उस्ताद माण्हू हो, मुंहिंजो दादा साईं पाण उस्ताद माण्हू हो, त मुंहिंजे घर में त हिकिड़ी इंस्पिरेशन मौजूदु हुई त भई मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे न उस्ताद आहे ऐं उहो मुंहिंजे लाइ रेबर वांगुरु मुंहिंजे लाइ कमु कयो, जेको आहे मुंहिंजी पढ़ाई ते उहो ध्यानु ॾींदो हुयो। पर कोई बि माण्हू जेको आहे पंहिंजी जेको आहे महिनत सां लगन सां जेको आहे ताईं मंज़िल हासिलु करे सघे थो पियो।
सोसाइटी में असां ॾाढा खोड़ जेको आहे त जेको आहे असांजे लाइ हिकिड़ा बीकन हाउस माण्हू आहिनि, बीकन लाइट हाउस अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां लाइ मशले राह पंजंदा रहंदा पिया। मुंहिंजे लाइ मुंहिंजो पीउ मशले राह रहियो, जेको पाण उस्ताद माण्हू हो, मां उनखे ॾिसी कंदो रहियुसि, जेको आहे मूंखे हमेशह गाइड कंदो रहे, बाबा हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग़रीब माण्हू जे लाइ हिकिड़ो हथियार निकिरे को आहे जेको आहे त उहो तालीम जो हथियार। तालीम अगरि तव्हांखे आहे त तव्हांजे लाइ उहो हथियार जो घणो मथे वठी वेंदो। मुंहिंजे बाबा त इहे कॾहिं कॾहिं ॻाल्हि कंदो हुयो त आउं पंहिंजे पुट खे अगरि पढ़ाए रहियो आहियां हिनजी माना इहा त मां 1,000 जॾहिं ज़मीन ख़रीद करे रहियो आहियां। पंहिंजे ॿार खे मां क़ाबिल थो बणायां त मां हिकिड़ो 1,000 जॾहिं ज़मीन ख़रीद करे रहियो आहियां। बाबा जी पूरी तरह इन्वेस्टमेंट जेका ॿारनि जी पढ़ाई ते हूंदी हुई, मुंहिंजे लाइ मुंहिंजी मशले राह मुंहिंजो जेको रहियो आहे, मुंहिंजो वालिद साहिबु रहियो आहे। कोई बि ग़रीब माण्हू जेको आहे न तालीम खे सुठे नमूने हासिलु करे किथे ई पुॼी सघे थो पियो। मिसाल ईअं असां जेको आहे न मतिलबु जंहिं बैकग्राउंड मां उथिया आहियूं जेको आहे उते असांजो मुक़ाबिलो अमीर सां कोन थी सघे पैसनि जे हवाले सां। जेको आहे असांखे हिकिड़ो ई सिर्फ़ु हथियार आहे, उहो हथियार आहे तालीम जो हथियार आहे। तालीम सां जेको आहे असां उन्हनि अमीर सां मुक़ाबिलो करे सघूं था पिया, काई बि मंज़िल जेको आहे आराम सां माणे सघूं था पिया। काफ़ी ग़रीबनि जा ॿार जिन सीज़न्स करे वॾा ऑफिसर सेक्रेटरी थी विया आहिनि, त कोई बि माण्हू पंहिंजी महिनत करे जेको आहे तालीम सुठी हासिलु करे किथे ई पुॼी सघे थो पियो। जेका मूं पंहिंजी शरीक हयात जेका आहे उहा डॉक्टर आहे ऐं उहा प्रोफेसर जी पाण धीअ जानकारी मुंहिंजो फादर इन लॉ जेको आहे प्रोफेसर हुयो कम्यूनिटी मेडिसिन जो, हेड ऑफ डिपार्टमेंट हुयो डॉक्टर मोहम्मद अली खान, and he was the first head of department of community medicine. So my even wife hailed from a doctor family, and she's doctor herself, now working as ultrasonologist at Ladkana. And I have 3 kids, okay, 3 bar, and my eldest daughter is studying in engineering BE electrical at Islamabad Air University, and my second daughter is studying in a intermediate pre-medical group site. And my youngest kid is my son. He's studying class 7 at IB Public. Now he's preparing himself for going to Petaro. So all we are living very happily. And again, like my father, I'm focused on education. I haven't focused on any, accumulation of wealth. I have already focused on education of my kids. कामयाब जिंदगी जे लाइ जेको आहे न 2-3 ॻाल्हियूं ॾाढियूं ज़रूरी आहिनि। कामयाब जी जा अलॻि अलॻि क्राइटेरिया आहिनि। हिकिड़ो कामयाबी जो क्राइटेरिया जेको आहे त तव्हांजी जेका उहो कैरियर जेको आहे एज़ अ जेको आहे न ह्यूमन बीइंग उहो कीअं रहियो आहे। हाणे मुंहिंजो जेको आहे अकेडमिक जेको कैरियर आहे ॾाढो फस्ट क्लास रहियो आहे। मां शुरू खां वठी हिकिड़ो पंहिंजे स्कूल खां वठी ब्राइट स्टूडेंट रहियुसि, मैट्रिक खां वठी इवन प्राइमरी खां वठी या इंटरमीडिएट खां वठी, ऐं मां हर शइ जेका पंहिंजी मां प्लान कई आहे अचीव कई अथमि। थोरो लेट थोरो देरि सवेर पर मां अचीव उनखे कयो अथमि। मां उन हवाले सां पाण कामयाब माण्हू आहियां ऐं पाण खे सम्झां थो पियो त मां पंहिंजे तालीमी रिकॉर्ड सां तालीमी हवाले सां कामयाब माण्हू रहियो आहियां। बाक़ी मुंहिंजी जेका फैमिली जेका लाइफ जेका आहे जेका त मां एज़ अ फादर या एज़ अ हस्बैंड जेको आहे एज़ अ हेड ऑफ माई फैमिली उन में बि काफ़ी सक्सेसफुल रहियो। पंहिंजे ॿारनि जी मां हर ज़रूरत पूरी कई अथमि, पंहिंजी फैमिली जी मां हर नीड पूरी कई अथमि। का अहिड़ी मतिलबु त का शिकायत आहे मूंखे मुंहिंजी फैमिली तरफ़ां या मुंहिंजे ॿारनि तरफ़ां जेका पूरी न करे सघियो हुजां। जो चवनि त बाबा असांजे वालिद साहिबु असांखे सुठो न पढ़ायो आहे, असांखे सुठो कोन घुमायो आहे या असां लाइ सुठियूं जेको आहे मतिलबु ज़रूरतूं हासिलु न करे सघियो आहे, उन हवाले सां मां काफ़ी सक्सेसफुल रहियो आहियां। पंहिंजे ॿारनि खे मां हर ज़रूरत जी शइ ॾिनी अथमि ऐं उन्हनि खे मां हर तरीक़े सां फैसिलिटेट कयो अथमि। जेको मुंहिंजे वस में लीगल नमूने सां रहियो आहे उनखे फैसिलिटेट मां कयो अथमि। ऐं वरी बि आख़िर में इहो चवंदो त जेको आहे असां ग़रीबनि वटि हिकिड़ो ई हथियार आहे कामयाबी जे लाइ जेको आहे उहो आहे तालीम जो हथियार। असां पैसे में कंहिं बि अमीर जो मुक़ाबिलो कोन था करे सघूं पिया। असां वटि हिकिड़ो जेको हथियार आहे उहो तालीम जो हथियार आहे जेको आहे जंहिंसां असां पढ़ी करे कंहिं बि मंज़िल ते पुॼी सघूं था पिया। इहे सर सैयद अहमद ख़ान चयो हुयो त तालीम जेको आहे बीमारी जो जेको आहे न उहो इलाजु आहे। इट्स अ पैनेसिया फॉर ऑल इविल। महिरबानी तव्हांजी।